ऑल सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ फेडरेशन जो अहम इजलास। मुलाज़िमनि जा मसला हल न थियण ते ॻणटीअ जो इज़हार। ईद खां पोइ सॼी सिंध जी यूनिवर्सिटियुनि में एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान। तफ़सील मूजिब सिंध यूनिवर्सिटी ॼामशोरो में ऑल यूनिवर्सिटीज़ एम्प्लॉइज़ फेडरेशन जो इजलास फेडरेशन जे चेयरमैन लाला रज़ा मोहम्मद दुरानी जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जी 18 सरकारी यूनिवर्सिटियुनि जे मुलाज़िम यूनियन अॻवाननि शिरकत कई। इजलास में समूरी यूनिवर्सिटियुनि खे मुलाज़िमनि सां दरपेश मसइलनि ते गौर वीचार कंदे उन्हनि खे हल करण लाइ हिकमत अमली जोड़ी वई, जॾहिं त सिंध हुकूमत तरफ़ां यूनिवर्सिटी तरफ़ ध्यानु न ॾियण ऐं उन्हनि जे फंडनि में कटौती करण, मुलाज़िमनि जे मसइलनि खे हल न करण ते ॻणटीअ जो इज़हार कयो वियो। 18 कलाकनि ताईं जारी रहंदड़ इजलास खां पोइ ऑल सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ फेडरेशन जे अॻवाननि रज़ा मोहम्मद दुरानी, मोहम्मद अली घांगरो, नूर मोहम्मद हुलियो, शकील अहमद चांडियो, ज़ुल्फ़कार अली हाले पोटो, सैयद इश्तियाक अली शाह, मीहूं खान सोलंगी, अब्दुल क़यूम मल्हा, ग़ुलाम शबीर पीरज़ादो, मुजीबुर रहमान सहतो, फरीद अहमद ऐं ॿियनि अॻवाननि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध जे केतिरनि यूनिवर्सिटियुनि में मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ियूं जारी आहिनि। समय कचाइनि मुलाज़िमनि खे पको नथो कयो वञे, जेके केतिरनि ई सालनि खां यूनिवर्सिटियुनि में कॉन्ट्रैक्ट ऐं डेली वेजिस ते कमु करे रहिया आहिनि। इन खां अलावा मेडिकल अलाउंस, सन कोटा ऐं लीव इनकेशमेंट जा मसइला हल नथा कया वञनि। फंडनि जी खोट पैदा कई वई आहे। हिननि निशानदही कई त सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में मुलाज़िमनि खे पघारूं जारियूं न कयूं वयूं आहिनि। संदन चवण हो त असांजा मसइला हल न थिया त मुलाज़िम ईद उल अज़हा खां पोइ पंहिंजो चार्टर ऑफ डिमांड सिंध हुकूमत ख़ासि कर वॾे वज़ीर सां मुलाक़ात करे खेसि पेश कया वेंदा, जंहिं बाद सिंध यूनिवर्सिटी में ऑल सिंध यूनिवर्सिटीज़ वर्कर्स कन्वेंशन कोठायो वेंदो। हिननि ऐलान कयो त जेके ॿकरा असां मुलाज़िमनि जा हक़ खाई रहिया आहिनि उन्हनि खे ईद बाद ज़िबह कयो वेंदो। इन्हनि लाइ प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए एहतिजाज जी तारीख़ जो ऐलान करे कराची समेत पूरी सिंध जी यूनिवर्सिटियुनि में एहतिजाज कयो वेंदो। आख़िर में कराची प्रेस क्लब ऐं वज़ीर आला हाउस आॾो एहतिजाजी धरणो हयो वेंदो, जेको मुतालबनि जी मञता ताईं जारी रहंदो। इरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।